दोस्तों अचो त अॼु तव्हांखे हिकिड़ी नई कहाणी ॿुधायूं था। ही मीरपुर ख़ासि खिपरो रोड ते हिकिड़ो चाचो आहे। हिनखे आउं रोज़ानी हिते ईंदे वेंदे ॾिसंदो आहियां जॾहिं बि शहर अचणु वञणु थींदो आहे। आउं इहो सोचींदो आहियां त हीअ एतिरो हिकिड़ो नंढो ठेलो आहे जंहिं ते ही मुख़्तसर सामान आहे हिन वटि। ऐं मुंहिंजे ज़हन में हर वक़्तु इहो ख़्यालु रहंदो आहे त सियारे ऊन्हारे हीअ जेको आहे सो हिन रोड ते हिते वेठो हूंदो आहे ऐं हिन हाईवे ते ॿियो को बि दुकान वग़ैरह ॿियो कुझु कोन्हे। सिर्फ़ु हिते हिन जे पासे में हिन जा घर आहिनि, सो हिते ई वेहे थो। सो मूं चाहियो त अॼु हिन सां कुझु गुफ़्तगू कजे ऐं अहवाल ओरिजे ऐं ख़बरचार कजे। सो अचो त मूं हिते पंहिंजी गाॾी रोकी ऐं तव्हां सां बि मिलायूं था हिन खे ऐं हिन जी कहाणी ॿुधूं था। जी चाचे जो मुंहुं मुंहिंजे ख़्याल में सही नथो अचे, हिन पासे खां ॾिसूं था। हिन पासे खां मुंहिंजे ख़्याल में आज़ाद जो मारवाड़ी में गोड़ आया। हलो मुझे राजू आ रोड ते बैठो हुया वाला दे तो ने में गुजारो पेरा 8 भाती खाड़ वाला कोड़िया मड़िया पुत्रा अल्लाह देव ने में खाओ दा मेरे गुजारो तोरो को दे दो के गाल आज नाले मदद पुजे तो मुझे गरीबी मदद कर। आई खुदा तला आगे बरकत दींदो। तो 5 रुपया दे तो लाज ना लेते तो उनके शाबाश न दे तो मुझे जो ला करे भलो हो जे। अच्छा चाचा मूंखे ॿुधाईंदो तव्हांजी जवानी कीअं गुज़री? जवानी मुझी जे हींअर गुज़रे थी ईअं ई गुज़री। सॼी उमिरि ग़रीबत में मूं कढी, कॾहिं बुख कॾहिं ठाहो माण्हुनि जे अॻियां कमाए असां खल ॾिनी। हिते केतिरो अरसो थियो आहे? हिते 10-12 साल 15 साल थी विया आहिनि। इन खां पहिरीं किथे हुआ? पहिरीं आउं रहंदो टंडो आहे त वटि शाहनाज जे ॻोठ रहंदो ऐं मुंहिंजे वालिद साहिब जो नालो बिंजाराम आहे। हा उहो छा कंदो हो? उहो बि वीचारो मज़दूरी कंदो, थोरी घणी गुज़ारो कंदो, को बाग़नि जो वापार कंदो, हुन मां गुज़र सफ़र थींदो। असीं नंढड़नि जी माउ मरी वई, पोइ माण्हुनि जे दर ते धका खाई के वॾा थियासीं। पंहिंजे पिंड जा पोइ शादी वादी कयूं, हींअर औलाद आहिनि, पुट सभु कुझु अलाह जी महिरबानी, पर गुज़ारो थिए थो थोरो घणो। अच्छा हिते तव्हां हिते ही ठेलो लॻायो आहे, छा सोचे के स्टाफ ते छो कोन लॻायो? स्टाफ ते बाबा हाणे जहिड़ो मूंखां हलिजे कोन थो, मूंखे नलकी लॻियल आहे, पेर टुटल आहे, हली नथो सघां। ही नलकी छो लॻल आहे तव्हांखे? ही गदूद आहे, ऑपरेशन डॉक्टर कयो कोन ऐं ही नलकी लॻियल आहे पेशाब जी। हिनखे 6 साल खनि थी विया आहिनि ऐं पेर टुटी पियो मुंहिंजो। उहा मड़ी हुई वीचारी जंहिंने मूंखे बचायो न, मूंखे कीअं पवनि। ही तव्हांजी ही घरवारी आहे तव्हांजी? जी इहा घरवारी आहे। अच्छा माना हिन सां तव्हांजो माना ख़ुशी सां वक़्तु गुज़रियो आहे? सुठो गुज़रियो आहे, हाज़िरी भरे थी मुंहिंजी जाम। हर शइ माना काको ॿियो टियो पेशाब वेठो हरदा ॻाल्हि राति जो उथनि करणु, हंधि बिस्तरो करणु, सभु ॻाल्हि जी मानी टुकड़ी आणे खाराए। हिनखे अलाह ताला हिनखे जन्नत नसीब करे। अच्छा भला इहो मूंखे ॿुधायो त तव्हां जो शनाख़ती कार्ड ठहियलु आहे तव्हांजो? अच्छा कार्ड मुंहिंजो पुराणो बि आहे ऐं नओं बि आहे, उन खां पोइ बि नओं आहे। अच्छा जी हिकिड़ा पहिरीं जॾहिं भुटे जे दौर में ठहिया हुआ, हा उहो बि आहे हा। ऐं जो उन खां पोइ ठहियो उहो बि रिटायर थी वियो, वरी हींअर नओं ठारायो आहे। भला हीअ जेको आहे सो तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वोट पाण जेको अलाह खे जेको कंहिंजे पहिरीं ॾींदासीं कुल्जी खे। हा कुल्जी हाणे अलाह आयल आहे कोन्हे खां पोइ वरी ॾिनासीं भाउ पूर्णनाथ खे। हा उन भाउ पूर्णनाथ जो ऐं हिते हींअर वोट थिया हिते
वारा केरा उन्हनि खे ॾिनासीं। अच्छा जो इन्हनि खे ॾियो। भला हुननि मां कॾहिं को हिते रोड तां ईंदा वेंदा त आहिनि, को ॿिठो कोन? न न मूड को बि कोन, हिकिड़ो पंजाबी ईंदो आहे वीचारो, हा वो चवंदो यार हमारा हाल नहीं है, न कोशिश करते हैं, बस इहा ई चवनि था। अच्छा दवाऊं तव्हां वठो था या उन्हनि खां बचियल आहियो? दवा का साईं मूं वटि पैसो आहे कोन, ग़रीब माण्हू दवा वठां, हा मिड़ई टाइम पास करियां थो बाबा। पोइ हिन ठेले मां भला तव्हांजी पूरी थिए थी? अलाह पूरी करे थो, ऐं छा कयूं बाबा। केतिरो धंधो थींदो आहे हिते रोज़ानी? 150 200 150 200 बसि इहो दंग आहे बसि, हिन खां मथे कोन थींदो आहे। पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं जा गॾु करे 2 3 400 थियनि, पोइ सामान वठी अचां, कुझु थोरो घणो उधर सुधर करे इहे मिड़ई टाइम पास करे वेंदा। को वरी ख़ुदा जे नाले ते वीचारो को 5 10 रुपया ॾेई वञे, उन मां बि गुज़ारो करे अटड़ो वटड़ो वठूं था, भाॼड़ी वाॼड़ी ही उहो सभु कंदा आहियूं। ॾे अलाह थो बसि, तव्हां माइटनि भाइरनि जी दुआ आहे, अलाह ॾे थो। हीअ आहे मुंहिंजो, हू त पुराणो घरु आहे, हाणे हीअ मूर्तियां आहिनि, तव्हां ॾिसो, हीअ आहे पुराणो। भला ही हुकूमत जा पैसा पैसा मिलिया तव्हांखे, ही जेके बेनज़ीर कार्ड ऐं ॿियो वरी इमरान ख़ान जेके ॾिना? न न अच्छा असांखे कुझु कोन मिलियो। हीअ ॿियो नओं आहे, हीअ मुंहिंजो तारो कार्ड गए था। अड़े भेण हलो ठीकु आहे। चाचा जॾहिं विरहाङो थियो हो पाकिस्तान ऐं इंडिया मुल्क ठहिया हुआ, पोइ तव्हांखे कोई यादगिरी आहे? तव्हां केतिरा? अच्छा केतिरा हुआ? साव कोई मुछंदी ऐं मुंहिंजो हींअर मुंहिंजो औलाद बि वॾा आहिनि, जवान 60 साल उमिरि आहे, पर उन वक़्त में वाणिया भॻा त असीं बि गॾु भॻासीं। पोइ हुते बि मां इंडिया जो मुल्क मुख्य मुल्क हो, पोइ न ॼमाए सघंदुमि, पोइ हरे अची वरी अची पाकिस्तान वेठासीं, हिते जावा निपना वॾा थिया, पुट पढ़ाया, शादियूं कयूं, निकिरियूं पढ़ायूं, त पहिरीं घरवारी गुज़ारे वई, वरी ॿी की शादी मूं कई। हाणे मुंहिंजो हाल कोन्हे, 100 के आया वेझो थोरो घणो, जो साल अॻिते वञा या पोइ हिते वञा, आया हिते 100 में आया, पोइ जाम घटि 100 खां या 100 के वेझो आया ईअं हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं जवान वाणिया भॻा त हिते माण्हू सिख भॻा गाॾियुनि में, पोइ हिते 2 ॿाहिरि सिख हुआ, उन्हनि माना गाॾी सॼी बजाई, हुन में 2 4 माण्हू हुआ, बाक़ी ॿिया सही सलामत माना वालो टेका पोइ टपायो। कंहिं मारिया उहे माण्हू? हिते ई कंहिं मारिया, पोइ हाणे ख़ुदा खे ख़बर आहे। जॾहिं इहा हिते मूंखे यादगिरी आहे, 3 माण्हू हुआ, हिंदू हुआ, पोइ वाणिया हुआ, मेघवाड़ हुआ, भील हुआ, केरु हुआ, उहे 3 माण्हू मारिया। पोइ सिखनि उहे लाशूं खणी विया गॾु, भला तव्हांजी ज़िंदगी जो को ख़ुशियुनि भरियो को ॾींहुं अहिड़ो मज़े वारो गुज़रियो हुजे उहो ॿुधायो। ख़ुशी वारो ॾींहुं मूं को बि कोन गुज़ारियो, सॼी उमिरि या ॾुखनि में इन गणतियुनि में मूं कढी। पोइ चाचा 2 शादियूं कयूं हूंदियूं, उहे त ॾींहुं ख़ुशी वारा हूंदा न? त कारण पोइ हाणे ज़िंदगी आहे, पोइ हाणे माई सां त ॼाई कंदासीं त ख़ुदा खां नाराज़ थींदो न बाबा। हा जॻह पंहिंजी हीअ त पंहिंजो सिर जो साथी आहे न। अॼु घणो धंधो थियो हींअर ताईं? आयो सुबुह जो आयो 10 रुपए जो धंधो थियो आहे, एतिरो थियो आहे बसि। अम्मा तव्हांजो नालो छा आहे? माया। चाचा माया जो मतिलबु सम्झो था? जी आओ, पैसा या माया या गॾु। हा पोइ तव्हां वटि त आहे माया, बाक़ी छा? मूं वटि माया इहा आहे जेको तव्हां खे ॾिसो था।